मशकरा मशकरा मोटी आया मशकरा 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 मोटी आया मशकरा। अरे कौन ये के गोली है क्या पर बड़ोड़ी दुश्मन फिर आया न कुछ भी सके तो अल्लाह खैर करे। मुंह समझो का दुश्मन थिया सामू को गोली बोली है पर हे गुले लो आ यो हयो के ही उन्हें है वहाँ जे हथ में गुले लिया मुझे रबड़ छोरा चाचा ओ नाना जंग लगिया जंग 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 लगिया हाँ जंग जंग। अरे हेदे चौथा विड़ो पान में साला भेणी वा थियो कम सफा किटली था कयो। अरे बिड़ंदान मारू ता चौथा विड़ो न विड़ो अरे या तो आए अज माता आखे ठुप मारी असली कौन छनी सा एड़ो मारी सा जो मां जी थनी याद अचे अचे अजी बाबा माले तेरी मुझो कुलो कदी सजी बाबा तू परे विच मालिक तो महनन के सिर विजन मारे वाली बाबा मुझे माई हमला शादी जी हिकड़ी नंढड़ी लिस्ट मुखे लिखे दी हां बाबा ये नंढड़ी लिस्ट बाबा तो बुक तो सही तो के तो छा लिखे दूं तो के मां पढ़ी तो बुधाया मशकरा मोटी आया मशकरा मोटी आया मशकरा मशकरा मोटी आया मशकरा मोटी आया मशकरा 97 98 99 99 बस 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 मां तो वारी गण पकाई चंगो हां अचे ते 99 ते भुलजी स्कूल जे बाहरा पढ़ी आई क्या मुझे गोडन जा गोलड़ा ही गसी विया हन न पर तू कन्न पकड़े उथ वे करी छो तो इयो भी त बुधाए न दिन दिन ताता उठ वे इन लाए तो क्या तवा वडा ज़ालिम हो तोबा असा ही वडा ज़ालिम आहियो वो वरी किया वरी पुछी ते की है तोरी मां जेका मासी हवल है उन्हें मुंशी मोतबर के बड़ी लिस्ट उठ जरी लिस्ट लिखी दिनी सामान जी पो हिता जे मां लिस्ट के छिक्या न त दादू का थींदी मोरो पुल ट्रिपी बाध्य ताई वनी पहुंचे मुंशी पाण खपाए डरके के खपाए तदे भी एतरो सामान न वठी सकंदो तोब बाबा तोब केड़ो मां बस हाणे बस घणी तोबा न कर त यो बोनी दे जेड़ो नक न घसी वञई लालू तू पाण सोच अम्मा पोड़ीअ सां शादी करण लाइ जॾहिं एतिरो सामान घुरबो हवल जी धीअ हूर सां शादी करण जे लाइ केतिरो सामान खपंदो दिन दिन ताता छोली सिंध में तुंहिंजे चवण जो मत भली हुआ त हथ पटियूं छा हाणे सामान ॾिसी सिरकी थो त भली वञ हूर जी जंहिंसां शादी थींदी न उहो हितां खां वठी हैदराबाद ताईं लिस्ट जो सामान वठी ॾींदो हलड़े मां बाबे अलू के तो चवां त मूंखे का सेकंड हैंड पढ़ना है बस ॿुध त सही ॻाल्हि त ॿुध लालू हिमो के मारे मां ही साणो थी पियो पर कुंड में रोए पियो हां या शमो जो वारो कल मरियो इनन के खबर ना है जमादार मजनू मोले जी मार न खबर न चार अबा अरे अञा हया ही कुंड में पादे रग में जाऊं तो कदी अरे मारे अरे पोया बोलोए तू उधर तो बताए भगी गाड़ी गाल चुप बात में तुझी बात में चुप हां तुझे वारो पोआ अरे हमारा के तो अरे हफ्ते रो छड़नो ना अरे तू कबू अरे हफ्ते रो अल्लाह हाय ओ छोरी उदेंदी कोन एडेता छाहे अम्मा तुझो बात त एक मिनट भी बंद न थो रहे छाहे दिन दिन ताता बंद करी या दिन ताता छड हाड़े दिन ताता के मुझे होड़ा जो कुछ कर मां मरा थी अम्मा मरी त कोन थी बस रुगो मरण जी गालियूं थी करी मां त बुधी बदाज में जी मरीज थी वई आया दिन दिन ताता याद रख जाए मुझो एकड़ो लफ्ज
जे मां मरी वियसि न त हिन ॻोठ में तोखे को बि रहणो न ॾींदो, को बि रहणो न ॾींदो। छो न रहण ॾींदा? ॿिया भली मूंखे पाण सां गॾु न रहण ॾियनि, मां वञी लालूअ सां गॾु रहंदसि। दिन ताता ये लालूअ वारा वरी कहिड़ा चङा आहिनि? इहो लालू पेटकिने अलूअ जो पुटु आहे न, उन धुकड़ ज़ाल खे मेहणा ॾेई ॾेई खाइण जा मारे छॾियो। वरी तोखे कहिड़ो सुख नसीब थींदो? अम्मा तूं मुंहिंजे हशर खे छॾ, तूं पंहिंजे हशर जी ॻण कर। पर सची अम्मा, चाचो मुंशी त मोटियो ई न आहे। सामान जी लिस्ट पढ़ी मेजालो ई फिरी वियो अथसि छा? मेजालो त हाणे फेराईंदीसांसि। हा नसवार खाराए न शर्त लिखराई। मां अहिड़ो सोचियूं वेठी आहियांसि जो इन मुंशीअ जो पीउ बि पूरो न पवंदो। हवल जी हेर कढे चङनि भलनि जा पेर, जे हिन जा पेर कढियमि न त तारूं मञी लॻंदुसि। वरी इन हाथीअ जहिड़े मथे में कहिड़ा शर्त जोड़ियूं वेठी आहीं? मूंखे ॿुधाए न। कंहिंखे बि कोन ॿुधाईंदसि, ॿुधाईंदसि त मुंशीअ खे, ऐं सो बि जरके जे साम्हूं। अम्मा पंहिंजी शादीअ जे मामले खे एतिरो ईंघाए रही आहे। मुंहिंजी शादीअ ते अलाए त कहिड़ा मलाखड़ा कंदी। इंदिरा तोखे सही मुझे न पे ध्यान ही नहीं। अरे तोखे साहब मुखे तो सदाई डंदरा चंदा हो, अज बिंदरा किया था चो। हा त मां निकिरी वियो हूंदो, मां असुल में चवण पियो चवां डंदरा, वाह त मां बिंदरा निकिरी वियो। ख़ैर का ॻाल्हि न आहे, ॿई त मौजूदु आहियो न। हा 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 त डंदरा ऐं मिस्टर बिंदरा, ओ माफ़ कजांइ सुखिया, बाबा ॻोठ में नयूं नयूं मुंडियूं फिरंदियूं थियूं अथनि। मूंखे शक आहे अलाए कहिड़े कम सां लथल आहिनि। तव्हांजो बि तवजो ओॾे हुजणु घुरिजे। कौन थी वञे वरी मसइलो गुलेली। हेलो रबड़। हा हा मां तुंहिंजो रबड़। ॿुध रबड़, तू न जल्दी अच। छो पहिरें मुंशी हली पियो छा? उनजे कांधे पे जो बंदोबस्त करणो आहे छा? अल्लाह खैर करे, बाबू मुंशी जिंदा आहे। मां चांदी रुगो तू अच, तो भी मुझे हिकिड़ो कमु आहे। कहिड़ो कमु आहे? या तव्हांजे पासे में को बम आहे जे फाटे त मां उॾी वञा? ॿियो कमु आहे, जल्दी अच। ॿियो कमु आहे? कंहिंमहिल टियों कमु आहे, कंहिंमहिल चोथों कमु आहे, कंहिंमहिल ॿियो कमु आहे। कॾहिं पहिरें कम जी ॻाल्हि कई? हाँ हाँ कंहिंखे थो चईं? वेड़े ईअं हुजत कंदो आहियां तोसां। तूं 10 मिंट इंतज़ार कर, मां अधु मुने कलाक में न पहुचा न त मां तुझो भाउ लगा। शर्म नथो अचे? तोखे न शर्म हिननि खे कोन थो अचे? उठ पियो। हाँ हाँ मजनू तोखे छा थियो आहे? बीठा बीठा थाने जी पारत अथव? या पारता तो खेड़ी हुन जी पारता जाने वनी थो। कहिड़ा सूर सलजन, कहिड़ा हाल औरचन, अंधन अॻियां रोअणो अखियुनि जो ज़ियान। पंहिंजे लाॾनि सहरनि लोक गीतनि खे विसारे चोली के पीछे जे पोयां लॻा पिया। मुखे ॿुधाए भला सिंध जाड़ा सुरीला मंगराड़ जा मिट्टी खाईंदा जाओ? हाँ मामा, मंगणहार इत्तेफ़ाक सां किथे था नज़र अचनि। हू त रोज़ीअ खां बि वेचारा वेहिजी विया आहिनि। इखलाक कोन था सिखो तव्हांखे हिन दुनिया में उथणो वेहणो न आहे छा? इहो इखलाक त तोखे सेखारियो ई कोन्हे को। हा तूं पीउ आहीं न, तुंहिंजो पहिरियों फर्ज़ इहो हो असांखे इखलाक वारे स्कूल में विहारियां। इखलाक खे चईं त हिननि खे इखलाक सेखार। हू असांखे जॾहिं इखलाक सेखारियां त उहो इखलाक ज़रूरु असां वटि हुजे हा। हिनमहिल इखलाक कोन्हे, माना हिन जो मतिलबु जे पढ़ियासीं त असांजे इखलाक जूं डिग्रियूं तोहफ़ आयूं न बाबा। मशकरा मोटी आया मशकरा। मशकरा मोटी आया मशकरा। आय हाय अदा बिठू कहिड़ियूं तो ॻाल्हियूं करें पियो। सिंध में फन ऐं फनकार जो क़दुरु ई कोन्हे। जेकॾहिं क़दुरु हुजे हा त हाणे तूं सोच, आपदा परवीन छो इस्लामाबाद में रही हा? अदे इन जा लाइ त उते कदुरदान वेठा आहिनि उन सूबे में। अदे उते फनकार जी कलाकार जी उन फन जी इज़त कंदा आहिनि, क़दुरु कंदा आहिनि। अदे उते मान ॾेई फनकार खे मथे खणंदा आहिनि, अलाए किथे पहुचाईंदा आहिनि। मामा मिठू सही तो चवे। जेसि ताईं सनम मारवी ते सिंध में ॻाए पई त छा हुयसि, जॾहिं वञी लाहौर में ॻायईं त छा था सम्झो? हाँ
राहत फतेह अली खान साहब असां गॾु पई ॻाए। वो कलाम हुयसि न, पर चने छाल पवार ढोला मारू मुसाफिर चने छाल पवार। वाह वाह वाह, छा त आवाज़ हुअसि, मूंखे त कोन थो अचे हुअसि। मूं चयो न उते कदुर ऐं जॾहिं राग ॻाईंदो न माण्हू उथियो हलियो वञे जहिड़ो की मूं गैस कढियो अलाए छा। बसड़े अदा पंहिंजा वेस छॾे पराए देश जे धुन ते इहे लचका ऐं ददका पिया था पवनि। अदी अॼुकल्ह शादियुनि में बि अजीब रंग अची विया आहिनि, ख़बर ई कान थी पए। ढोल शरनायूं छॾियो, अॼुकल्ह लाउड स्पीकर गाॾियुनि में लॻाए उन्हनि ते पिया नचनि, ख़बर ई कान थी पए। बस अदा कहिड़ा सूर सलजनि, कहिड़ा हाल ओरचनि, अंधनि अॻियां रोअण अखियुनि जो ज़ियान। पंहिंजे लाॾनि सहरनि लोक गीतनि खे विसारे चोली के पीछे जे पोयां लॻा पिया। मूंखे ॿुधाए भला सिंध जहिड़ा सुरीला मंगराड़ जा मिटी खाईंदा जाओ। हाँ मामा, मंगणहार इत्तेफ़ाक़ सां किथे था नज़र अचनि, हू त रोज़ीअ खां बि वीचारा वेहिजी विया आहिनि। ठहियो आहे, मां हाणे छॾियो इन्हनि दर्दनि ॾुखनि जे किसनि खे। अधो आयो आहे, कुझु ॿुधाए अदा अलाह जे ॾिने मो त ॿ टहक ॾेई वठिजनि, को ॾुख जी घड़ी टरे। अदी मुझको नोट विखा, मुझको ॾोकड़ विखा त मेरा मूड ठहे, मेरा अंदर वाला फनकार जागे, पिछे तुसां को इहो जे सेरे सुणावा। ऐं अदा इहो पैसनि वारो मसलो असां ॻाइणियुनि जो कोन्हे, पर तव्हां बि पैसे खां सवा पूरा आहियो। अदी मुंहिंजे साम्हूं 100 जो नोट रखंदी न पोइ ॿुधाईंदो साईं। पंहिंजा ॾुख सूर दर्द लिकाए दुनिया खे खिलाईंदा आहियूं, पंहिंजे बचनि लाइ रोज़ी त कमायूं, खिलाइण ॾाढो ॾुखियो कमु। चङो अदा खे अथई 100 जो नोट, हाणे थी वियो शुरू। हाणे मूंखे आउं ॿुधायां थो त असांजूं पोड़ियूं जेके ॿहिराड़ीअ जो न उहो कीअं राग कुझु नुनसे रख। ए जानी मेरा वजा झोड़ खां जया जानी बालीअ जा अल्लाह झोड़े खां जया अल्लाह झाबा जे झूठा अल्लाह चौधार मोती। वरी 5-6 पोड़ियूं हिन पासे कापोड़ी नासदी अजोनी जामेड़ी पकड़ा पुराना मुझे राणा लखे हली मेहंदी मुझे राणा लखे हली मेहंदी कापोड़ी सहरो गाईंदी अधड़ बीड़ियो हथ में हेॾी सो पारी वाते। घोट जे नानी जी नानी हो ओॾा परे वेठी है त लाउन ते नथे जे उतां दी राग चे सेरो रखो ठंडल टपर मुंडा मोर ला ला ठंडल टपर मुंडा मोर ला हिन बसरी सफा कुराड़ी वात में हिकु ॾंद न वरो वरी मायूं जेके फेरनि वारियूं ढोल हथे गुल मेहंदी पेरे गुल मेहंदी राणा तो महाराज दिंदा आई 5 रुपया वठी पाए लगे तो खीसे में तो राणा तो महाराज आई घोट जा पीछो पैसा न तो खीसे में ना का बैठा था ये मुआज द खुशी है राणा तो महाराज थिंदा राणा तो महाराज तो मामा ने जय कुल्ले तो चले जय कुल्ले। तव्हां ॿिन्ही पुटनि खे कंहिं मक़सद लाइ मूं गॾु कयो आहे, उहो मक़सद मां बयान करणु थो चाहियां। बाबा यखी वॾी थोड़ी बस पिया बर्दाश्त था कयूंसि, बाक़ी न त आहीं सफ़ा कुहान जहिड़ो बाबा। अरे पीउ सां जेको ॻाल्हायो इख़लाक़ सिखो, इख़लाक़ कोन था सिखो तव्हांखे हिन दुनिया में उथणो वेहणो न आहे छा? इहो इख़लाक़ त तव्हांखे सेखारियो ई कोन्हे को। हा
तूं पी आई न तुंहिंजो पहिरियों फर्ज़ इहो हो असांखे इख़लाक़ वारे स्कूल में विहारियां इख़लाक़ खे चईं त हिननि खे इख़लाक़ सेखार हू असांखे जॾहिं इख़लाक़ सेखारियां त उहो इख़लाक़ ज़रूरु असां वटि हुते आहे हिन महिल इख़लाक़ कोन्हे माना हिन जो मतिलबु जे पढ़ियासीं त असांजे इख़लाक़ जूं डिग्रियूं तोहफ़ आयूं न बाबा अरे केॾी ड्रेख था कयो कॾहिं तव्हांखे मूं ड्रेख या सेखारी आहे जो तव्हां शुरू थी था वञो त वञी कोटियां दंग था कयो ओ बा मुंहिंजा पीउ तूं ड्रेख घटि कंदो असां तुंहिंजा पुट आहियूं सॻा पुट ज़रूरु भिटी वेंदी आहे बुनियाद ते जहिड़ो बुनियाद तहिड़ो ठोरा वाह त पंहिंजे खे ब्रेक हणी ऐं मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो यार मुंहिंजो हा पियो थो फाटे ॻाल्हि तुंहिंजी ॿुधूं था पर असांजो बि हिकिड़ो नंढिड़ो अर्ज़ु अथई इन पूरी ॻाल्हि में मासी हवल जो ज़िक्र किथे बि थियो न पंहिंजे पीउ हुजण जी दावा ख़तमु करे छॾ अरे उन जे ज़िक्र खां सवा मां मरी वेंदुसि तव्हां मुंहिंजा पुट आहियो तोखे मां पुलिस में नौकरी वठी ॾिनी पैसा ख़र्च कयमि तोखे वापदा में तव्हां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु कोन आहियो तव्हां जॾहिं मां छा छा पियो थो कयां मुंहिंजी ॻाल्हि नथा ॿुधो ओ बा मुंहिंजा पीउ मासी हवल हिन वक़्तु मुंशी जी मिल्कियत थियण वारी आहे तूं पंहिंजो कब्ज़ो पट बाबा झटपट कब्ज़ो त पटराए छॾ वञा कहिड़ो कब्ज़ा पाण खे फांसी पियो ॾी यादि अथई मां तुंहिंजी ज़िंदगी बचाइण लाइ मिड़ी घा कई हवल जी शादी हिन ॻोठ में मां हाणे बर्दाश्त न कंदुसि यारा जा त मूंखे ज़हर जो त मां मरी वञा जेका इहा मुंशी लिस्ट हवल खे ॾिनी इहा लिस्ट मूंखे आणे ॾियो त इन खां वधीक मां सामान आणे ॾियां जीअं चओ तीअं कयां यार पुट या काॾे यार एडी मुमा थप दिए जया पुटन के तम ॾिठ तम तोखे यार जाने ॾिठ तम ॾिठ तम तोखे यार जाने ओ ॾिठ तम ॾिठ तोखे यार जाने ॾिठ तम ॾिठ अरे मंडो है आस्ते चकू मुदा वो ॾिसे पतो तॾहिं त चवे थो ॾिठो तम यार जानी तोखे मशकरा मोटी आया मशकरा 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 मोटी आया मशकरा मशकरा मोटी आया मशकरा मशकरा मोटी आया मशकरा मशकरा मोटी आया मशकरा ॾिठ तम ॾिठ तम तोखे यार जाने ॾिठ तम ॾिठ तम तोखे यार जाने ओ ॾिठ तम ॾिठ तोखे यार जाने ॾिठ तम ॾिठ अरे मंडो है आस्ते चकू मुदा वो ॾिसे पतो तॾहिं त चवे थो ॾिठो तम यार जानी तोखे यार मूं वटि हिकिड़ी अटकल अथव ॿुधायांव कहिड़ी फटाका अथव मूं वटि तो वटि फटाका आहिनि मूं वटि वरी तीलियूं ॾंदनि खोटण लाइ रखियो हुअमि पोइ ॿारींदो छा था अरे तुंहिंजी टिकड़ू सां ॿारी वटि सड़ी पई त पोइ कोन सड़ंदी मां वेठो आहिनि हलो ओ रमू फटाको ॿारी कंतू छा यारी ठाठो त बेवकूफ़ आहे सफ़ा अरे जेको मूं वटि फटाको पियो आहे न उहो ॿारे ऐं मिठो जे पोयां फिटी कंदासीं ऐं जंहिं महिल फिटी कंदासीं त उहो कंदो ठा जंहिं महिल हू ठा कंदो त मिठो भॼी वेंदो पोइ जेको स्कूल आहे ॾाकण वारो खणी भॼी हलंदासीं बढ़िया छमू मां तुंहिंजी गुज़ारत सम्झी वियुसि मतिलबु इहो स्टूल खणी मां जरके वारी भित ते रखे ऐं इन ते टपंदासीं ओके अचो मूं सां मशकरा मोटी आया मशकरा मशकरा
मशकरा मशकरा मशकरा मोटी आया मशकरा मशकरा मोटी आया मशकरा मशकरा असी मंड मंडे में नवे में तो काणो कंचो जो सामानो विड़ल खणी बाट कई हाँ बे घर को न तई जा खट्टा भी हिते तो वरी क्रिए भी हिते हिते केर खणी आए सजी रात हिते सुतो पियो है या मुंह आंगुर तोखे को रात जो डेजारो थियो अगो को डेजारियो थई देखे अदा मिठू मां त रात पंहिंजे घर सुतो पियोसि उथियो आ त छा खमाल तो अब लगे तो अमेरिका वारन यहूदी जिन मोकिलान जेके पम बहनन था ऐं खटू पुछलाईंदा अल्लाह छा थींदो खबर ही कान थी पई मिठू मुश्करा गाल सही कई थई लगे तो जिनायत जू में अची वई आ अब के बाद घर करे वई है अल्लाह जाने रात तोट ते चाले मुंह ते चे अल्लाह खैर करे मुंजा साईं मां पाण के रात पाचकल में वेढ़ाए पोस मंद से छ जो जरको जाओ हो भाजी कोन आए हो पाच को खणंदे जिनन के केड़ी देर लगंदी इए न कजई मत बाच के सुदोणी बठी में उछला छडी नहीं मां सजी रात जागंदस सुमंदसी कोन आऊं भी जागंदस कुत्ते यारी भौंक करे ने गैबात के भजाई दे वही करे रात तड़ी मुझे घर रहो गद था जागू तू भौंकंदे त जिनायत भजी विंदी हां हां आऊं भी कोशिश कंदस तोखे भी जिनायत पानी और जानवर समझी ते उछला विया जरका मशकरा मोटी आया मशकरा मोटी आया मशकरा मशकरा मोटी आया मशकरा मोटी आया मशकरा बाबा छा है सकी पियो कुतन ढोड़ा दे जा न लड़के के दिमाग के केले छा थिया सफा सुन थिया ठका जो आवाज से कल्ले तो पैसे ना सफा चिरकी तो भजी तो वने बाबा हाथ जी कई थनस इहा जुट बागुले जे छोरन कई हुंदस इल्म करायो थनस जे हथरा दो ड्रप दिनो थनस अम्मा मिलके दे मामले में जका सरकार दब दिनस उन्हें में बड़ो परेशान हो हे खट खणी वाह जे कपर ते जो कियन न उन जो असर को दिमाग ते वेही हो ड्रप अबा मथे ते अगरबत्ती बारे पे तो घुमे हाय मथे ते अगरबत्ती बारे पे तो घुमे माने त मथे ते सरचियो थरछा बाबा मानू जे मगज में ड्रप वेंदो आ न वो दिमाग कम कर छॾे ॾींदो आ पर बाबा तो पाण जरके के ॾिठो या तो साके गाल कई आ